मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। रोज़े में मोज़िन साहब पहिरियों आज़ान ॾे या रोज़ो इफ़्तार करे। अच्छा, ॿई तरीक़ा जेको आहे बहितर आहिनि। मुअज़िन जेकॾहिं वक़्तु पूरो थियण सां रोज़ो इफ़्तार करे थो ऐं आज़ान बाद में ॾिए थो, इहो तरीक़ो बि बहितर आहे। छाजे करे त रोज़े जो जेको तालुक़ु हूंदो आहे उहो आज़ान सां न हूंदो आहे, बल्कि रोज़े जो जेको तालुक़ु हूंदो आहे उहो वक़्त सां हूंदो आहे। मसलन तौरु 6:30 बजे मसलन तौरु 6:30 बजे रोज़े इफ़्तार जो टाइम थी वियो आहे, त हाणे मोज़िन साहब 6:30 पूरा थी विया आहिनि, त मुअज़िन साहब हाणे रोज़ो इफ़्तार करे ऐं इन खां बाद में जेकॾहिं आज़ान ॾिए थो, हे बि अमल ठीकु आहे। पर जेकॾहिं मोज़िन आज़ान चई करे बाद में रोज़ो इफ़्तार करे त बि जेको आहे दुरुस्त आहे। हिकिड़ी ॻाल्हि हमेशह यादि रहे त रोज़े जो जेको तालुक़ु हूंदो आहे उहो आज़ान सां न हूंदो आहे। रोज़े जो तालुक़ु जेको आहे उहो वक़्त सां ई, वक़्तु थी वियो आहे ऐं आज़ान तव्हांखे ॿुधण में नथी अचे त तव्हां रोज़ो जेको आहे इफ़्तार करे सघो था। कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे, रोज़ो दुरुस्त ई रहंदो। ऐं असांजे तमामु घणा साथी जेके चवंदा आहिनि त न, जेसिताईं आज़ान मिले तेसिताईं जेको असां सहरी कंदासीं, जेसिताईं आज़ान न मिले तेसिताईं असां इफ़्तार बि न कंदासीं। त हीअ ॻाल्हि यादि रहणु खपे। क़ुरान हकीम में अलाह ताला जेकी रोज़े जी डिटेल बयानु कई आहे, उन में अलाह ताला इहो बयानु कयो त रोज़ो ख़ासि आहे वक़्त सां, रोज़ो आज़ान सां बिल्कुलु ख़ासि न आहे। वक़्तु थी वियो आहे तव्हां रोज़ो इफ़्तार कयो ऐं वक़्तु थी वियो आहे तव्हां सहरी जेको आहे बंदि करे छॾियो। इहो रोज़े जो हुकुम आहे।